कराची के इलाइक़े यूसी नव बख्तावर ॻोठ में आज़ाद उम्मीदवार एडवोकेट आसिफ अली लाशारी और वाइस चेयरमैन डॉक्टर इस्माइल सूमरो जा मुख़्तलिफ़ वार्डन जा दौरा। लाशारी बिरादरी के मोज़िज़ और समाजी अगवान अब्दुल सत्तार लाशारी पारा आज़ाद पैनल ते बीठल चेयरमैन और वाइस चेयरमैन से गॾिजी बख्तावर ॻोठ के मुख़्तलिफ़ वार्डन जो दौरो कियो और रहवासियुनि सां मुलाक़ात करे उन्हनि जा मसला ॿुधा। SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अली कुराई मूजिब क्रिश्चियन बिरादरी आज़ाद उम्मीदवार एडवोकेट आसिफ लाशारी की हिमायत जो ऐलान कंदे चयो आहे त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी के हमेशा वोट कियो आहे, पर असां हिन वक्त पानी तोड़े बिजली का महरूम थी विया आहियूं। बे पासे अब्दुल सत्तार लाशारी की खास हिदायतुनि ते इलाइक़े में मच्छर मार स्प्रे करायो वियो। रहवासियुनि जो चवणु आहे त बिजली की लोड शेडिंग खां तंग थी विया आहियूं ऐं घरनि में मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे। बरसात खां पोइ मच्छर काफ़ी हद ताईं वधी विया आहिनि। स्प्रे कराइण ते असीं अब्दुल सत्तार लाशारी जा थोराइता आहियूं। उन मौक़े ते सूमरा बिरादरी जो मोज़िज़ अगवान गुलशेर सूमरो, मुनवर जदून ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। रुकनबुर्ड़ा में हिकु भेरो बरसात वधीक तबाही आणे छॾी आहे। सरकारी स्कूलनि में तरसल सवे मुतासिरनि जा अहंज वधी विया आहिनि। SS न्यूज़ के रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिब हिकु भेरो ॿीहर राति खां पवंदड़ बरसात रुकनबुर्ड़ा ऐं आसपास के इलाइक़नि जे बेघर थी सरकारी स्कूलनि में तरसल सवे मुतासिरनि जे अहंजनि में इज़ाफ़ो करे छॾियो। मुतासिरनि जे गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां सरकारी वसवारनि का बि मालिकी न कई। PPMNA नवीद डेरो, PP तालके सदर ॼाम ज़हीर अली, रईस शेर मोहम्मद रिंद, राणा राशिद राजपूत ऐं ॿिया सिर्फ़ ख़ाली हथें रुकनबुर्ड़ा पहुची बेघर थी सरकारी स्कूल में तरसल बरसात सबब बुखुनि में पाह थियल मुतासिरनि खे सखणा आसरा ॾेई वापसि रवाना थी विया। ॿिए तरफ़ रुकनबुर्ड़ा स्कूलनि में हिन वक़्तु बुखूं काटींदड़ मोहम्मद हसन बबर ऐं दादू बबर समेत मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि एहतजाज कंदे चयो त असांखे स्कूलनि में केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, चूंडियल नुमाइंदनि का वाहरो न कई। हुननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह खे अपील कई त संदनि मालिकी कई वञे। जखमाबाद वेझो मौलादाद थाणे की हद ॻोठ मुमताज़ खान जखराणी में बरसाती पानी ज़मीन अंदर निकाल करण तां चावली बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। SS न्यूज़ के रिपोर्टर हाशिम ब्रोही मूजिब लोही सीख लॻण सबब मीर मोहम्मद चावली मारिजी वियो, जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। उन सिलसिले में वारसनि जो चवणु हो त बिरादरी जे शमन वारनि जी धुर संदनि नौजवान खे पानी निकाल करण खां रोकण ते लोही सीख हणी क़त्ल करे छॾियो। कुनरी भरिसां नामालूम चोर मंदिर जा ताला तोड़े हज़ारे रुपया कैश ऐं अहाते में बीठल रिक्शा चोराए विया। SS न्यूज़ के रिपोर्टर अनवर मेमण मूजिब मेमण कुनरी में क़ाइम श्री हरि राम जे आश्रम तां गुज़िरियल राति नामालूम चोर दरवाज़नि जा ताला तोड़े चोरी करे विया। चोरनि मंदिर में पियल चंदे जी पेतिन मां हज़ारे रुपया कैश, अहाते में बीठल पोहियत प्रीतम मेघवाड़ जो रिक्शा ऐं ॿियो सामान चोराए विया। सीता रोड में नेशनल बैंक ब्रांच बंद करण वारे फैसले खिलाफ सीता सर्जनहार फोरम पारां 17हें ॾींहुं बि फोरम जे सरवार मशहूर मेमण की अगवानी में रैली कढी वई। SS न्यूज़ के रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिब प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समो, राना सरफराज अली राजपूत, सरदार अली डंगर, गुलाम मुर्तज़ा सूमरो, बिलावल डंगर, कामरान सोलंगी ऐं ॿियनि रैली में शिरकत कई। उन मौक़े ते फोरम जे सरवाण मशहूर मेमण ॻाल्हाईंदे चयो त नेशनल बैंक ब्रांच सीता रोड जे कुछ मुलाज़िमनि जो आवाम सां वर्ताव सही न हुयो। अकाउंट खोलण, चेक बुक, ATM कार्ड, कर्ज़ वग़ैरह ॾियण में 6 महीननि खां 1 साल ताईं आवाम खे रुलाईंदा रहिया। मुलाज़िमनि खे सज़ा ॾियण बजाए शहरनि खां नेशनल बैंक जहिड़ी नेमत खसे पई वञे। हुन नेशनल बैंक ब्रांच बंद करण वारो फ़ैसिलो वापसि वठी बैंक खे तबाह कंदड़ स्टाफ कढी महिनती अमलो मुक़रर करे शहरनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। हुन मुतालबो कयो त नेशनल बैंक ब्रांच बंद करण वारो फ़ैसिलो वापसि वठी बैंक खे तबाह कंदड़ स्टाफ कढी महिनती अमलो मुक़रर करे शहरनि जी बेचैनी ख़त्म कई वञे।
ज़िले थरपारकर में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। तालके डीपलो में बरसातुनि ग़रीब माण्हुनि जा कखावा घर ऐं स्कूल तबाह थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर यूनिस बजीर मूजिबि तालके डीपले जे ॻोठ पढ़ियारी ऐं डोडड़ी स्कूल ज़बून हाल जो शिकार थी वियो। स्कूलनि में गुलनि जहिड़ा ॿारड़ा वणनि हेठि तालीम पिराए रहिया आहिनि। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदनि मासूम ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराए रहिया आहिनि। वॾे वज़ीर ऐं तालीम वारे वज़ीर खे अपील कयूं था त खेनि स्कूल जी इमारत ठहिराए ॾिनी वञे जीअं ॿार बहितर तालीम हासिल करे सघनि। ख़ैबर वेझो यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी जे ॻोठ बचल ख़ासखेली ऐं ॻोठ विकियो ख़ासखेली में रहंदड़ ॻोठाणनि जी कंहिं सार न लधी। SS न्यूज़ जे रिपोर्टर सलेमान वसाण मूजिबि केतिरनि ॾींहनि खां मुसलसल तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। माण्हुनि जा गस पंध बंदि थी विया। केतिरनि ई ग़रीबनि जा अझा ड्रही पिया ऐं लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। ॻोठाणनि मटियारी ज़िले इंतिज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त बरसात मुतासिरनि जी वाहुर कई वञे। मातली में चीफ सरदार नवाब मोहम्मद अहमद ख़ान सोलंगी जी ख़ासि हिदायतुनि ते मीर मोहम्मद सोलंगी सिंध प्रेस क्लब मातली पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बदीन ज़िले में सोलंगी बिरादरी जा केतिरा ई घर ड्रही पट थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिबि हुन चयो त ज़िले बदीन में ॻोठ ग़ुलाम फरीद सोलंगी में संदनि बिरादरी जा केतिरा ई घर ड्रही पट थी विया आहिनि। उन खां अलावा मातली तलहार टंडो बागो ऐं गोलारची समेत आसपास जा केतिरा ई ॻोठ बरसात सबबि मुतासिर थिया आहिनि पर संदनि का सार न लधी आहे। हुन मुतालबो कयो त सर्वे कंहिं सुठे इदारे खां कराए फ़ौरी तौर वाहुर कई वञे।